अल्हम्दुलिल्लाह इंतज़ार जूं घड़ियूं ख़त्म। हाणे आऊं असांजे हिन महफ़िल जे ख़ासि मुक़रर अल्लामा बिरादरम हाफ़िज़ ग़ुलाम मुस्तफ़ा सुमर साहब खे गुज़ारिश कंदुसि जेके पाण अचनि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिसालत ते असां ऐं तव्हांखे पंहिंजो बहितरीन ख़िताब ॿुधाइनि, जंहिंजो इस्तक़बाल नारनि जी गूंज में नारे तकबीर, नारे रिसालत, नारे रिसालत, नारे तहकीर, नारे पीर। लिल्लाहि नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़द अफ़लह मन तज़क्का व ज़कर अस्म रब्बिही फ़सल्ला सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। लब्बैक अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमाइन। हज़रत भटाई साहब रहमतुल्लाहि ताला अलैहि जन फरमाइंदा आहिनि त आशिकन अल्लाह यार सदा वाई वात फ़ज़्कुरूनी अज़्कुरकुम इय परोड़ियन बात तनी खां का सात सजण वेल न विसरे। फरमाइनि था त अखियूं मोहब मिहार से यार जिन रखियूं जोड़े रिया संड सैयद चवे तार घिड़न तोणे तनी खे बोड़े सायर सघे की मकी। निहायती वाजिबुल एहतराम मुंहिंजा उस्तादुल मोहतरम व मुकर्रम साईं हाफ़िज़ मोहम्मद रमज़ान दामत बरक़ातुहुमुल आलिया ऐं असांजी हिन स्टेज ते मौजूद क़ुरान करीम जा हाफ़िज़ सगोरा ऐं प्यारा दोस्तो अज़ीज़ो, अॼु ही 14 शरीफ़ जी राति जेका हिन आस्थाने ते हिन जगह ते हिन मोहल्ले जे अंदरि हर दिल अज़ीज़ असांजे दोस्त अदा अब्दुल्ला मल्ला ऐं उन जे नंढे भाउ अदा मोहम्मद सिद्दीक़ मल्ला जे तरफ़ां अवां सजणनि खे बि घुरायो वियो आहे, असांखे मदू कयो वियो त वेही कुझु ॻाल्हियूं यार जूं ऐं यार जे प्यारनि जूं ॻाल्हियूं कयूं वञनि। पोइ अव्हांखे कुझु ॻाल्हियूं प्यारनि जूं ॿुधाइबियूं, कुझु वरी सोणे मौला अली उल मुर्तज़ा मुश्किल कुशा जूं बि ॿुधाइबियूं त कुझु ॻाल्हियूं अव्हांखे हज़रत मौला हुसैन जे नाने इमामुल अंबिया जूं ॻाल्हियूं बि ॿुधाइबियूं। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, दर हक़ीक़त हिन दुनिया में माण्हू जॾहिं हले थो घुमे थो फिरे थो पोइ कॾहिं कॾहिं माण्हू खे इहो ख़्यालु ज़रूरु अचे थो त मूंखे जेको बनाइण वारो आहे, जेको मूंखे ठाहिण वारो आहे, कुझु पंहिंजी ज़िंदगी जो हिसो
उन जे नाम ते करे छॾियां जो मता मूंखे को ॾोरापो मिली पवे, मता मूंखे का मयार मिली पवे त तो सॼण लाइ कुझु न कयो। पोइ उन इरादे सां असीं ही महफ़िलूं बि सजाईंदा आहियूं। ऐं असांजे प्यारे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त अगर दुनिया में जेको माण्हू जैसां मोहब्बत कंदो उहो आॻी जहान में आख़िरत में उन्ही माण्हू सां गॾु हूंदो। जेकॾहिं असांजी मोहब्बत सोणे मौला हुसैन सां आहे त असां आख़िरत में मौला हुसैन सां गॾु हूंदासीं। असांजी मोहब्बत सोणे मौला अलीउल मुर्तज़ा मुश्किल कुशा सां आहे त असां उन सां गॾु हूंदासीं ऐं उन्हनि सां गॾु हक़ीक़त करे मदीने जे मीर सां गॾु हुअणु आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो ही उहे दर आहिनि, ही उहे घर आहिनि, ही उहे हस्तियूं आहिनि। इन्हनि जो प्यार बि कंहिं कंहिंखे मिलंदो आहे। खुश नसीब आहिनि उहे माण्हू जिन खे हिन घराणे जो प्यार मिलियो आहे, जिन खे हिन घराणे जी मोहब्बत मिली आहे, जिन खे हिन घराणे जी शफ़क़त मिली आहे। मुंहिंजा दोस्तो मदीने जो शहर आहे। रिवायतनि जे अंदरि अचे थो पियो त मदीने जो पाक शहर आहे। आमना जो लाल, यतीमनि जो यार, अड़ियनि जो आधार, ग़रीबनि जो ग़मख़्वार, मिस्कीननि जो मददगार पंहिंजे हुजरे मुबारक मज़ा ॿाहिरि वञी रहिया आहिनि। ॾिसनि था त हिकिड़ो नंढड़ो ॿार आहे जेको रोई रहियो आहे, ग़म में परेशान लॻो पियो आहे, ग़म में निढाल लॻो पियो आहे। अम्मा आमना जे लाल क़रीब वञी करे पुछो त बच्चा छा ॻाल्हि आहे, कहिड़ी तकलीफ़ थी अथई, छो रोई रहियो आहे। अर्ज़ करण लॻे थो त ॿिन्ही जहाननि जा सरदार दुनिया में न मुंहिंजी अम्मा आहे न मुंहिंजो बाबो आहे, मीर हुसैन आहे। तुंहिंजो चाचो मौला अलीउल मुर्तज़ा मुश्किल कुशा आहे, तुंहिंजी भेण अम्मा फातिमतुज़ ज़हरा आहे। ओ मुंहिंजा दोस्तो हबीबन करीमन उनखे ॿुधायो त बच्चा परेशान न थी। जॾहिं उहो बच्चो मदीने जी गलियुनि में हले थो पियो त माण्हुनि खे बिशारतूं ॾे थो, ख़ुशि ख़बरियूं ॾे थो त यारो हाणे अकेलो न आहियां रहियो, हाणे मुंहिंजी रफ़ाक़त में। पुट माफ़ करे वियो बच्चा, ॻाल्हायो ॿुधो वेई ऐं सबक़ यादि थिए। ॿिन्ही जहाननि जा सरदार, अड़ियनि जा आधार, रसूलनि जा सरदार जॾहिं बच्चे खे बिशारत ॾेई विया, बच्चो झूमी रहियो आहे, ख़ुशीअ में ईअं चई रहियो आहे त मुंहिंजा मीर मदीने वारा, मुंहिंजा मीर मदीने वारा, पेरी पाक पैगंबर प्यारा, पेरी पाक पैगंबर प्यारा, ओ सब नबियन जा सुल्तान, तुंहिंजो शान वॾो, ओ तुंहिंजो शान वॾो, मुंहिंजा मीर मदीने वारा, मुंहिंजा मीर मदीने वारा। जियां आमना जो लाल सखी आहे, मेहरबान आहे, ईअं सुहिणो अलीउल मुर्तज़ा बि सखी ऐं मेहरबान आहे। हिकिड़े दफ़े मके जी सरज़मीन ते तारीख़ जे अंदरि अचे थो पियो त अल्लाह ऐं रसूल जो दुश्मन, वलियन जो दुश्मन, अल्लाह ऐं उन जे रसूल सां अदावत रखंदड़, सहाबा किराम सां बुग़्ज़ ऐं अदावत रखंदड़ वॾे खां वॾो दुश्मन अबू जहल उन जो नालो आहे, मके जे अहाते में वेठो आहे। उन मके जे अहाते में वेठे वेठे हिकिड़ो माण्हू अची उन खां सुवाल करे थो,
पीनू फ़क़ीर अचे थो त अबू जहल मूंखे का ख़ैरात ॾे मुंहिंजे झोल खे भर। अबू जहल पंहिंजनि साथियुनि सां गॾु वेठो हो। हीअं जो नज़र फेराए ॾिसे मौला अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा करमल्लाहु वजहुल करीम जन परियां खां अची रहिया हुया बैतुल्ला शरीफ़ जे अंदर, पर संदन हाल ही हुयो ज़ाहिरी संदन हथ जे अंदर का चीज़ नाहे, का बि ज़ाहिरी न हथ में को सामान आहे। पाण ही अची रहिया आहिनि। अबू जहल खे ठठो लई मज़ाक सुझी त अॼु मिठे मोहम्मद अरबीअ जे यार सां मज़ाक थो करियां। उन पीनू फ़क़ीर खे चवे थो अच त तोखे ॾस ॾियां फिलाणे माण्हू जेको अची रहियो आहे वञी उन खां ख़ैरात घुर। अबू जहल त इहो सोचे रहियो हो त मौला अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा करमल्लाहु वजहुल करीम जन जा हथड़ा ख़ाली आहिनि, हथड़नि में का बि चीज़ नाहे। हिन जी ख़ाली हथनि वरां ईंदो हिन साइल खे, ही ज़रूर असां वटि वरी ईंदो, असां मज़ाक उड़ाईंदासीं, तंज़ ऐं मज़ाक कंदासीं त ॾिस मोहम्मद करीम जो साथी थियो आहीं, उन जो रस्तेदार आहीं, तुंहिंजा हथड़ा ख़ाली लॻा पिया आहिनि। मुंहिंजा दोस्तो जॾहिं अबू जहल या बुरी नियत कई आहे मौला अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा करमल्लाहु वजहुल करीम जन वटि जॾहिं उहो साइल पहुतो आहे, ओ सोना अली मुर्तज़ा शेर ख़ुदा करमल्लाहु वजहुल करीम तव्हांजो उहो दर आहे जो इन्ही दरवाज़े तां को साइल ख़ाली कोन वेंदो आहे। ख़ाली झोल तव्हां भरे छॾींदा आहियो, अव्हां जे दरवाज़े तां को बि ख़ाली कोन वेंदो आहे। वॾो अव्हां जे शावां जे दर जो शान आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो हबीबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे प्यारे दोस्त प्यारे रफ़ीक सैयदना अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा करमल्लाहु वजहुल करीम वटि जॾहिं साहिल अची सुवाल कयो आहे, ज़ाहिर त सोणे मौला मुर्तज़ा वटि हथ में का बि शइ नाहे, ज़ाहिरी तरह सां हथ ख़ाली आहिनि, पर जॾहिं खेनि मालूम थियो त इहे अल्लाह जे दुश्मननि जी शरारत आहे, असांखे रुसवा करणु चाहिनि था, मौला मुर्तज़ा मुश्किल कुशा करमल्लाहु वजहुल करीम जन फरमायो त फ़क़ीर पंहिंजे हथ जी तरी मूंखे ॾे, ओ साहिल पंहिंजे हथ जी तरी मूंखे ॾे। सोणे मौला मुर्तज़ा मुश्किल कुशा करमल्लाहु वजहुल करीम जन उन जे हथ जे मथां हिकिड़ो दफ़ो मिठे मोहम्मद करीम जे मथां सलात पढ़ी करे हीअं शुकारे करे फरमाइनि था, ओ साहिल हिन मुठ खे पूरे रखजां, जिन तोखे मोकिलियो आहे मुंहिंजे तरफ़ एसि ताईं न खोलजां जेसि ताईं वरी उन्हनि वटि पहुची। हे साहिल मुठ पूरे करे वरी अबू जहल जे तरफ़ वियो आहे। अबू जहल त इहो पियो सोचे सोणे मुर्तज़ा मुश्किल कुशा हिन खे का बि चीज़ न ॾिनी हूंदी। साहिल खे चवे पियो त ॾिस हिननि माण्हुनि असांजे दीन खे छॾे ॾिनो आहे, हाणे ख़ाली थी विया आहिनि, तोखे बि का चीज़ न ॾिनई। तॾहिं साहिल चवणु लॻो त सोणे मुर्तज़ा मुश्किल कुशा मूंखे एतिरो चयो त साहिल हिन हथ जे मथां फूक ॾिनई, फूक ॾेई करे मूंखे चई त वञी अव्हां जे अॻियां खोलियां। तॾहिं अबू जहल चवणु लॻो ख़ाली हथ खोले छा कंदे, जीअं चई त साईं मूंखे चयो आहे त अव्हां जे आॾो हथ खोलियां, अल्लाह जो नालो वठी करे जीअं जो साहिल हथ खोले त हथ जे मथां क़ीमती लाल पियो आहे। अबू जहल भी ॾिसी करे वॾो तिजारत साज़ हो, वॾो वापारी हो, ॾिसी करे हैरान थी वियो त हेॾी कीमती चीज़ सोने मुर्तज़ा मुश्किल कुशा वटि करमल्लाहु वजहुल करीम जन वटि कीअं आई। जॾहिं सोने मुर्तज़ा मुश्किल कुशा वटि अबू जहल साम्हूं अची पहुतो आहे, सोने मुर्तज़ा मुश्किल कुशा फरमायो, ऐ अल्लाह जा दुश्मन, अल्लाह जे हबीब जा दुश्मन, इहो न सम्झ त अलीअ जो दरवाज़ो ख़ाली आहे। अली रुगो आंगर जो इशारो करे त दुनिया जी हर चीज़ सोने क़ीमती बणिजी पवे। तॾहिं त लतीफ़ सरकार फरमायो त इहे हुआ हे कांदा हबीब से
यार महब मिठा मन ठार सिद्दीक सादिक सिद्दक में संदो यारे गार उमर अदालत अगरो मुझ उस्मान इज्जतदार पो कादर पंजी कुदरत जा कया अली असे इकरार या कोती जिनसार हसन मीर हुसैन हुआ अली अल मुर्तज़ा सोने जो त शान वड्डो आहे पर उन जे बचड़न सोने दस्तगीर जे दरवाजे तां बि को साइल खाली न वेंदो आहे सोने मौला हुसैन जे दरवाजे तां बि को साइल खाली न वेंदो आहे मुंहिंजा दोस्तो साईं जी मोहब्बत जो हिकिड़ो ॿियो वाक़ियो बि ॿुधो पर हिकिड़ो दफ़ो मूंसां पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ऐं हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि ज़हन में रखो त जीअं असां सुहिणे मौला हुसैन सां मोहब्बत रखूं था इन जे करे जो उहो असांजे मिठे मोहम्मद करीम जो बचड़ो आहे आल आहे उन जे बिरादर हज़रत साईं हसनुल मुज्तबा इमाम सोने साईं सां मोहब्बत रखूं था ऐं हज़रत अली साईं सां मोहब्बत रखूं था ईअं ई असांजे दिलि में इहा ॻाल्हि हुजे त मुंहिंजे सोने हबीब करीम जा सभु यार जिन जिन मुंहिंजे साईं करीम सां ज़िंदगी गुज़ारी उहे सभु असांजे अखियुनि जो नूर आहिनि असांखे उन्हनि सां मोहब्बत रखणु घुर्जे तॾहिं त असां चवंदा आहियूं महबूब मिठे जे यारनि जी असां ॻोल्हे लदिया पाक गली ओ महबूब मिठे जे यारनि जी असां ॻोल्हे लदिया पाक गली चश्मन ते रखी असां चुमंदा आहियूं अबू बकर उमर उस्मान अली मोहब्बत हुई ईअं ई ॿिन्ही जहाननि जे सरदार जी सोने अली साईं सां बि मोहब्बत हुई सोने उस्मान गनी साण बि मोहब्बत हुई हज़रत अमीर उमर साईं साण बि मोहब्बत हुई त हज़रत अबू बकर सिद्दीक साण बि मोहब्बत हुई त सभिनी सहाबनि साण मोहब्बत हुई नबी साईं जो हिकिड़ो सहाबी आहे पहिरियां यहूदी हुयो पोइ मुसलमान थियो उन जो नालो हज़रत सोबान आहे जंहिंजे लाइ अल्लाह ताला क़ुरान करीम जी आयत नाज़िल फरमाई त वमन युतिइल्लाह वररसूल फउलाइका मअल्लज़ीन उहो उन्हनि साण गॾु हूंदो हिन आयत मुबारक जो शान नुज़ूल ही आहे जो हिकिड़े ॾिहाड़े आमना जा लाल यतीमन जा यार बिनी अंदर जडे मस्जिद नबवी जे अंदर तशरीफ फरमा थिया ॾिसनि त हज़रत सोबान अखियुनि मां ॻोढ़ा ॻाड़े रहियो आहे बिनी जहाननि जे सरदार पुछो ओ मुंहिंजा प्यारा सोबान छो रोई रहियो आहीं अर्ज़ करण लॻो या रसूल अल्लाह अवां जी मोहब्बत में रोई रहियो आहीं बिनी जहाननि जे सरदार पुछो त कहिड़े ग़म तोखे परेशान कयो आहे अर्ज़ करण लॻो आमना जा लाल सोचा थो त जॾहिं आख़िरत जो ॾींहुं थींदो अल्लाह ताला अवां जे मक़ाम खे वधाईंदो उन ॾींहुं त अवां जा रुतबा वॾा हूंदा उन ॾींहुं अवां जो वॾो शान हूंदो मुंहिंजा सोना हबीब करीम ऐं सोबान पंहिंजो पाण खे उते कीअं लहंदुसि अवां खे ऐं सोबान अलाए कहिड़े न कर ऐं मोहम्मद करीम तो साण हूंदुसि
छो त जेको मूं साण मोहब्बत रखंदो आहे, मूं साण चाहत रखंदो आहे, मूं साण जंहिंजो इश्क हूंदो आहे, अल मरउ मअ मन अहब, जेको जंहिं साण मोहब्बत कंदो आहे उहो उन्ही साण हूंदो आहे। पोइ जेकॾहिं असांजी नेकनि साण मोहब्बत आहे, नेकनि साण सोहबत आहे, त असां बि उन्हनि साण हूंदासीं। मूं क़ुरान करीम जी आयत पढ़ी, पुट में ॾिसो मूंखे मुंझ थिए थी, अवां ॻाल्हायो था ऐं ॻाल्हि मुंहिंजे ज़हन मां निकिरी थी वञे, ऐं अलॻि अलॻि थी वियो, हिकिड़ो हुते वियो ॿियो हुते वियो, शाबाश। मुंहिंजा दोस्तो मूं अर्ज़ पे कयो त अल्लाह ताला फरमाए थो त क़द अफ़लह मन तज़क्का, हिन दुनिया जे अंदरि कामयाब माण्हू उहो आहे जे पंहिंजे अंदर खे पाक रखियो आहे, जे पंहिंजे नफ़्स में ख़ुदी न वियारी आहे, जे पंहिंजे अंदर में पंहिंजे मिठे रब करीम जो नालो समायो आहे, पंहिंजे अंदर खे पाक ऐं साफ़ ऐं शफ़ाफ़ रखियो आहे। अल्लाह ताला फरमाए थो इहे ई माण्हू मूं अल्लाह वटि कामयाब आहिनि, जेके बि अल्लाह रब करीम जे दरबार में कामयाब माण्हू आहिनि, उन्हनि खे पहिरियां पहिरियां पंहिंजे अंदर खे पाक ऐं साफ़ बणाइणो पवे थो। उन्हनि खे पंहिंजे अंदर खे पाक बणाइणो पवे थो। हिकु तरफ़ उन्हनि खे शैतान छिकींदो आहे, हिकु तरफ़ उन्हनि खे नफ़्स छिकींदो आहे, ॿिए तरफ़ उन्हनि खे पंहिंजे पालनहार जी मोहब्बत रोकींदी आहे। जॾहिं इन इम्तिहान मां, इन आज़माइश मां आशिक पार थी पवंदो आहे, पोइ लतीफ़ सरकार फरमाए थो त जॾहिं मोहब्बत उन जे मन में समाइजी वेंदी आहे, फरमाए थो त यारो मोहब्बत पाए मन में अदा रंडा रोड़िया जा तन जो सराफल अण तोरियो अघाइयो। जेके माण्हू पंहिंजे अंदर खे पाक रखंदा आहिनि, पंहिंजो अंदर साफ़ रखंदा आहिनि, पंहिंजे नफ़्स जो तज़कियो कंदा आहिनि, क़द अफ़लह मन तज़क्का, उहे ई माण्हू अल्लाह वटि कामयाब थी वेंदा आहिनि। हिंदुस्तान जी सरज़मीन जो बुज़ुर्ग आहे जंहिंजो नालो आहे ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी। अबा इहो नालो ॿुधल आहे? अजमेर जो बुज़ुर्ग आहे, जॾहिं हिंदुस्तान में आयो आहे, वॾो हिंदुस्तान जो बादशाह आहे, गैर मुस्लिम आहे, राजा पृथ्वी उन जो नालो आहे। जॾहिं हज़रत मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी अची करे उते अल्लाह जो नाले वठण जो इफ्तिताह कयो आहे, माण्हुनि खे अल्लाह जे तरफ़ सॾियो आहे। हिकिड़े ॾींहुं हिकिड़ो माण्हू आयो, वरी चंद ॾींहंनि खां बाद में थोरा माण्हू आया। अल्लाह जो बानो पंहिंजे कमकार में मसरूफ़ रहियो, माण्हुनि खे सॾींदो रहियो, हता के जॾहिं घणा माण्हू थी विया, पृथ्वी बादशाह पंहिंजे वज़ीरनि खे घुरायो आहे, पंहिंजे अमरान खे घुरायो आहे त यार हिन माण्हू जो को बंदोबस्त कयूं। ही ॾिसण में त फ़क़ीर आहे, ॾिसण में त सादो सूदो आहे, ॾिसण में त अबोज आहे, पर वरी हिन खे ताक़त आहे। अदा ताक़त छो न हुजे, जॾहिं माण्हू पंहिंजे बलबूदे ते हलंदो आहे त ॿी ॻाल्हि हूंदी आहे, पर जॾहिं अल्लाह जी मईयत साम्हूं हुजे, अल्लाह जो साथ साम्हूं हुजे, मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो, पोइ उन्हनि खे तकलीफ़ न रसंदी आहे। सुहिणे बिटदणी बादशाह फरमायो त कख सड़न पन सड़न यार सड़े सा गाह, जनी साण अल्लाह तो न अचे तन खे। ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी रज़ी अल्लाह ताला अन्हु जन खे आज़माइश में मुब्तला करण जे लाइ पृथ्वी राजा पंहिंजो इजलास कोठायो। सभिनी चयो त कान के नमूने साण इनी अल्लाह जे बाने खे, इनी फ़क़ीर खे फासायो वञे। सोचे सोचे करे इनी ॻाल्हि जे मथां अची करे पहुता आहिनि त को अहिड़ो हरबो हलाइजे, को अहिड़ी राह इख़्तियार कजे, को अहिड़ो तरीक़ो ॾसजे जंहिंसां मुईनुद्दीन जी ज़िल्लत ऐं रुसवाई थिए। पोइ आख़िरकार
यार सोचे सोचे हिंदुस्तान जी हिकड़ी सुहिणी छोकरी के वठी आया। ओ माई असां जो मुतालबो बुध, जे कदे तू हिन फकीर के गुनाह जे अंदर मुब्तला करे वई, हिन जो इश्क अल्लाह साण एडो त लगल आहे जो बे जे तरफ ही दिसे ही नथो। यारो जिनी डिठो पिरियन के तिन दिसण गैर गुनाह, जेके अल्लाह रब करीम जे राह में दीदार करे छॾींदा आहिनि उहे नज़ारा ॾिसी छॾींदा आहिनि। उन्हनि जे लाइ ॿियनि खे ॾिसण बि गुनाह ऐं ॾोह हूंदो आहे। तॾहिं माई जे अॻियां पृथ्वी राजा जा वज़ीर चवण लॻा, ओ माई असांजो मुतालबो आहे जेकॾहिं हिन फ़क़ीर खे तो ॾोह में मुब्तला करे विधो, के न के नमूने साण पंहिंजे तरफ़ आणे विधो, त असां तोखे एतिरो इनाम ॾींदासीं जो हिकु तरफ़ सामी में माई तुंहिंजो वज़न थींदो, ॿिए तरफ़ तोखे ॾोकड़ सोन ऐं हीरा जवाहिर ॾींदासीं। माई खे बि लालच अची वरितो आहे। माई तैयार थी करे अल्लाह जे बाने ख्वाजा मुईनुद्दीन जे तरफ आई आहे। ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी रात जो अल्लाह रब करीम जे याद में मशगूल लगो पियो आहे, पंहिंजे पालनहार जे ज़िक्र में लगो पियो आहे। तॾहिं त असांखे चङा ॾस ॾींदा आहिनि त यार वे वञी वटि कलम जनी जे हथ में मेटे अंग अगियां वारे ॿिया लिखल पनो सो पाड़ीन जंहिंमें मिलण मोहम्मद करीम जो। ही अल्लाह जो बानो ॾिसे बि नथो। माई केतिरा ई हार सिंगार करे अॻियां वेठी आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो हिकिड़ी रात गुज़री वई, हज़रत ख्वाजा मुईनुद्दीन ॾिसण बि तसवर न पियो करे। ॿी रात गुज़री वई, टी रात गुज़री वई, जॾहिं अल्लाह जे बाने अल्लाह जे कामिल वली ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी खे माई कलाम कयो आहे, ओ अल्लाह जा बाना आऊं तुंहिंजे लाइ अचां थी, तुंहिंजे दीदार जे लाइ अचां थी। ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी रज़ी अल्लाह ताला अन्हु जन खे अल्लाह ताला जे तरफ खां इहा ख़बर पइजी वई हुई, ओ मुईनुद्दीन हाणे आज़माइश तुंहिंजे मथां अची रही आहे। जेकॾहिं आज़माइश में पार थी वे त मूं वटां एतिरो इनाम मिलंदई जो हिंदुस्तान जी सरज़मीन ते तुंहिंजो नालो बुलंद ऐं बाला हूंदो। ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जॾहिं कावड़, जॾहिं गुस्सब, जॾहिं गुस्सो, ये सभु ॻाल्हियूं हिकिड़ी जॻह ते रखी करे माई खे चवण लॻा त ओ अम्मा तूं मुंहिंजी न्याणी जे बराबरि आहीं, तूं जेको इरादो खणी आई आहीं उहो त न थी सघंदो। मूंखां इहा ॻाल्हि न थी सघंदी जो आऊं पंहिंजे यार पुनल रब करीम खे विसारे विहां। मुंहिंजे तन जे अंदरि उहो अल्लाह ई समायल आहे जो आशिकन अल्लाह यारो सदा वाई वात फज़कुरूनी अज़कुरकुम, ये परोड़ियन बात तनी खां का सात सजण वेल न विसरे। ओ माई तूं त चवी थी मुंहिंजे तरफ निगाह कर, पर आऊं मुईनुद्दीन कीअं निगाह करियां जो मूंखे फुर्सत ई नथी मिले जो पंहिंजे यार जे दीदार खां अख पलकियां। माई ॾिठो त हाणे मुंहिंजो को वस नथो हले, तॾहिं चवण लॻी कि भला आऊं त तोखे बदिलाइण आई हुयसि, पर जेकॾहिं बदिलजी नथी सघां त पोइ सुहिणा हाणे तूं ई मूंखे बदिलाए। अल्लाह जे वली ये अल्लाह जे दरबार में अर्ज़ करे ये नूरानी निगाह विधी आहे। माईअ खे पंहिंजी सॼी ज़िंदगी वारे गुनाहनि ते निदामत थी आहे। तौबा ताइब थी करे अल्लाह जे वलीअ जे हथ ते बेअत करे नए सर मुसलमान थी करे एॾी त आबिदा ऐं ज़ाहिदा थी आहे जो उहा माई जो शुमार हिंदुस्तान जे वली कामिलनि में शुमार थियो आहे।
ओ निगाहे वली में ये तासीर देखिए, बदलती हजारों की तकदीर देखिए। तो मुझा सजन मुझा भा चंगन सोबतन में वेंदे तो जरूर तोखे फायदो थींदो। यारन दोस्तन में तू टाइम दे थो, बेन गालिन में टाइम दे थो, पर चंगन जी सोबत में वेंदे तो अल्लाह तोखे चंगा कंदो। रब मुझे चवण के वांजे बुधन के कबूल फरमाए। वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। साहिबे लौलाकतो ते लख सलातो लख सलाम, चाह मा चुम या पे तुझा पाक पेर, अर्श ऐं अफलाकतो ते लख सलातो लख सलाम। या इलाही वास्ता आले रसूल, कर सलामे आज जाना ये कबूल। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। या अल्लाह या रहमान या रहीम, मौलाए करीम इन पाक महफिल के पंहिंजी बारगाह में कबूल फरमा। या अल्लाह हिन महफिल में जेको बुधो बुधायो उन्हीं के पंहिंजी बारगाह में कबूल फरमा। इन्हीं पाक महफिल के हबीबन करीमन जे दरबार में कबूल फरमा। या अल्लाह अंबिया इकराम जी दरबार में कबूल फरमा। चैन यारन सगोरन जी दरबार में कबूल फरमा। पंजन तनन पाकन जी दरबार में कबूल फरमा। मुर्शिदना शेख अब्दुल कादर जीलानी जी दरबार में कबूल फरमा। तमाम औलिया कामिलीन व वासिलीन जी दरबार में कबूल फरमा। मुझा रब करीम जिन दोस्तन ने महफिल के सजायो आ, मुझा अल्लाह उन्हनि जी ज़िंदगीअ में पंज खुशियूं ऐं मुझा अल्लाह बरकतूं नसीब फरमा। उन्हनि जो परेशानियूं दूर फरमा। या अल्लाह उन्हनि जी ख़ैर ख़ैरात के कबूल फरमा। इलाहल आलमीन जेके बि साथी वेझे परे खां पंधड़ो करे आया, मौला उन्हनि जे कदमनि के उन्हनि जे पंधड़नि के तूं सजायो फरमा। विख विख जो अजरे अज़ीम अता फरमा। या अल्लाह असांजे मथां राम फरमा। या अल्लाह असांजे सिर बचन जो ख़ैर फरमा। असांजे ओड़े पाड़े जो ख़ैर फरमा। मौला असांजे राज भाग जो ख़ैर फरमा। या अल्लाह बीमारन के कामिल शिफा नसीब फरमा। बे औलादन के नेक साले नरीना औलाद अता फरमा। या अल्लाह कर्ज वारन जा कर्जला, मौला मर्द वारन जा मर्जला, सुनी सद सवाली तू मालिक मुजीब, करीमन मुरादूं मुरादूं नसीब। सुनी सद सवाल मो गुनहगार जो, मौला करी खैर हर के जे हर हाज जो। बचाई तू बीमारन के बीमारी कना, करिया जो करदन के करदन कना। असांजे दोस्तन अदा अब्दुल्ला मोहम्मद सिद्दीकी प्रोग्राम कयो। या अल्लाह इन्हनि जे रिज़्क़ रोज़ी इज़्ज़त अज़मत में बरकतूं पैदा फरमा। इन्हनि जे ख़ैर ख़ैरात के क़बूल फरमा। या अल्लाह इन्हनि जे सर बचन जो ख़ैर फरमा। बिबरकत इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। लब्बैक अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिहक़्क़ि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। या वासिअल करमी या रब्बि जमान तलबना मिनका मग़फ़िरतन व हुस्न ख़ातिमतन या मुबदिअल करमी वल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौलिन मिनल अहवालि मुक़्तमी। इलाही आजिज़ उम्मीदवारम लुत्फ़ तो, हाल हमारा खुद बेदानी मन चुगोयम पेश तो। या रसूल अल्लाह उन्ज़ुर हालना, या हबीब अल्लाह इस्मा क़ालना। शाहिबर हाल माँ के अस्तम मसीरे कमंदे हवा, निदारे मुग़ैरत तो फरियाद रस, निगाहदार माराज़ राहे खता, खता दर गुज़ारो सवाबन नुमा। ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। बेबरकतिन या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। आमीन बिरहमतिक या अरहमर राहिमीन।